अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। ही कुरान जी अजो ख़त्म रात आहे। ही कुरान जी अजो ख़त्म रात आहे। अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। ही कुरान जी अजो ख़त्म रात आहे। पढ़ायूं पढ़ियूं जिने तरावीह दिले सां उन्हनि लाइ रमज़ान में रब जे तरफ़ां। पढ़ायूं पढ़ियूं जिने तरावीह दिले सां उन्हनि लाइ रमज़ान में रब जे तरफ़ां। ही इन आम खान कम रात आहे। ही इन आम खां का न कम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। अचो जल्दी मस्जिद अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। सॼे ॾींहं जो बसे थकल जेको ईंदो उन जो यकीनन लही थको आवींदो। सॼे ॾींहं जो बसे थकल जेको ईंदो उन जो यकीन लही थको आवींदो। तरावीह पढ़ंदे गम रात आहे। तरावीह पढ़ंदे गम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। भली रात में घर खुदा जे अचो सब गुनाहन जी माफ़ी खुदा खां वठो सब। भली रात में घर खुदा जे अचो सब गुनाहन जी माफ़ी खुदा खां वठो सब। कंदो ॾींहं जो ऐं रहम रात आहे। कंदो ॾींहं ऐं जो रहम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। अचो जल्दी मस्जिद अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। वॾो आ कमायो अजर ख़ास उन ही पढ़ी सब तरावीह हाफ़िज़ खे जंहिं बि। वॾो आ कमायो अजर ख़ास उन ही पढ़ी सब तरावीह हाफ़िज़ खे जंहिं बि। कढी पोइ ॾिनी या कढी पोइ ॾिनी या रक़म रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। अचो जल्दी मस्जिद अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। जे ग़फ़लत में गुज़री ज़ुल्फ़कार वींदी। ही जे ग़फ़लत में गुज़री ज़ुल्फ़कार वींदी। जे ग़फ़लत में गुज़री ज़ुल्फ़कार वींदी। इहा रात सर की वरी पोइ न ईंदी। इहा रात सर की वरी पोइ न मिलंदी। ख़त्म वारी जेका ख़त्म वारी जेका उत्तम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे। अचो जल्दी मस्जिद अहम रात आहे। ही कुरान जी जो ख़त्म रात आहे।